Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. असीं पढ़ूं पिया सूरत बक़रा इंशाअल्लाह 103 आयतूं पढ़ियूं थियूं हेसि ताईं ऐं अॻिते था पढ़ूं 104 हेसि ताईं 29 डिसओबीडियंस जा मिसाल अची विया आहिनि हलिया हाणे टियों मिसाल थींदो पोइ अॻिते था हलूं इंशाअल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا لا تقولوا راعنا وقولوا انظرنا واسمعوا وللكافرين عذاب أليم अलाह ताला फरमाए थो पंहिंजे मोमिननि खे मुखातिब आहे त रायना न चओ उनज़ुर न चओ रायना राईना असां मूं ॾे निहार पर हुनखे जेकॾहिं डिघो कबो त हुन मां राईना माना ए असांजा रेढार यानी यहूदी जेके हुआसीं रसूल पाक सां जॾहिं अचनि त पोइ लफ़्ज़ खे टोड़ींदा मोड़ींदा हुआ त जीअं तज़हीक या इस्तेहज़ा जो को ॻाल्हि थिए त पोइ अलाह सुब्हानो व तआला हुकुम कयो त रायना न चओ उनज़ुर न चओ उनज़ुर न मूं ॾे निहार हाणे इहा ॻाल्हि हिते अलाह ताला कई आहे टियों नंबर मतिलबु त हिन ज़माने जो ॾिसो भई संदन पंहिंजो बलचणु छो जो चालाक हिंदुस्तान जा माण्हू बि ईअं चालाक लफ़्ज़नि वञा उबतो सुबतो मानो कंदा ما يود الذين كفروا من أهل الكتاب ولا المشركين أن ينزل عليكم من خير من ربكم والله يختص برحمته من يشاء والله ذو الفضل العظيم يهودي नथा चाहिनि त يود الذين كفروا من أهل الكتاب मा यवद्दुल लज़ीन नथा चाहिनि उहे जिन कुफ़र कयो अहलुल किताब जा हाणे सूरत बयना में कफ़रू मिन अहलिल किताब जेके अहल किताब जा काफ़िर आहिनि मा यवद्दुल लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब वलल मुशरिकीन अन युनज़्ज़ल अलैकुम मिन ख़ैरिन नथा चाहिनि त तव्हां ते अलाह ताला चङाई का मोकिले मिन रब्बिकुम तव्हांजे रब वटां का चङाई तव्हां ते नाज़िल थिए यानी क़ुर शरीफ़ लथो आहे और नथा हुननि खे पसंदि न आहे ॻाल्हि वल्लाहु यख़्तस बिरहमती मन यशा अलाह ताला मख़सूस करे थो ख़ुशूसन जंहिंखे वणेसि तंहिंखे हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जे औलाद वञा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुख़्तस कयो अथसि इन करे हू रंज था थियनि बनी इसहाक मुंहिंजा छो कोन्हनि बनी या इसराईल मुंहिंजा छो कोन्हे नबी आख़िरी ज़मान अलाह यख़्तस बिरहमती मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम अलाह ताला वॾे फ़ज़ल वारो आहे मा नंसख़ मिन आयतिन औ नुनसिहा मा नंसख़ मिन आयतिन औ नुनसिहा नाति बिख़ैरिन मिनहा औ मिस्लिहा हाणे 32 नंबर अलम तालम अन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर अलम तालम अन्नल्लाह लहू मुल्कु समावाति वल अर्दि वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर हाणे अम तुरीदून अन तसअलू रसूलकुम कमा सुइल मूसा मिन क़ब्ल वमन यतबद्दलिल कुफ़्र बिल ईमान फ़क़द दल्ल सवाअ सबील वद्द कसीरुम मिन अहलिल किताब 34 नंबर वद्द कसीरुम मिन अहलिल किताब ला यरुद्दूनकुम मिन बादि ईमानिकुम कुफ़ारा हसदम मिन इंदि अनफुसिहिम मिन बादि मा तबय्यन लहुमुल हक़ फ़अफ़ू वस्फ़हू हत्ता यातियल्लाहु बिअम्रिही अल्लाहुम्मा सल्लि अला हत्ता यातियल्लाहु बिअम्रिही पोइ सैफ़ पोइ
पोइ तलवार हता फ़ाफ़ू वसफ़हू हता याती अल्लाह बिअमरी इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर वअक़ीमुस सलात वआतुज़ ज़कात वमा तुक़द्दिमू लिअन्फ़ुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाह इन्नल्लाह बिमा तअमलून बसीर वक़ालू लन यदख़ुलल जन्नत इल्ला मन कान हूदन औ नसारा तिलका अमानियुहुम इहे जा ख़्याल आहिनि चवंदा त पंहिंजो यहूदियुनि खां सवाइ यहूदी चवंदा यहूदियुनि खां असां खां सवाइ केरु जन्नत में दाख़िल कोन थींदो ऐं नसारा चवंदा असां खां सवाइ केरु जन्नत में दाख़िल कोन थींदो असीं रुॻो दाख़िल थींदासूं तिलका अमानियुहुम इहे हुन जा ख़्याल आहिनि उहे हुन जूं सधूं आहिनि तिलका अमानियुहुम कुल हातू बुरहानकुम इन कुंतुम सादिक़ीन आणियो को प्रूफ आणियो कहिड़ो आहे प्रूफ आहे तव्हां वटि त तव्हां यहूदियुनि खां सवाइ हुजे नसारनि खां सवाइ को जन्नत में दाख़िल न थींदो भला मन अस्लम वजहहू लिल्लाह वहुव मुहसिनुन फलहू अजरुहू इंद रब्बिही वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून अॻु में उहा आयत अची वई जेके यहूदी आहिनि नसारा आहिनि मजूस आहिनि या सूरत हज वारी त जेके साबईन आहिनि जेके मजूस आहिनि त बहरहाल अलाह ताला वटि हुनजो फ़ैसिलो आहे असांखे ॻणती इन ॻाल्हि जी आहे कान्हे तिफ़ल फरमाए थो भला मन असलम वजहू लिल्लाह जीअं तस्लीम कयो पंहिंजो चहिरो अलाह ताला खे पोइ कहिड़े बि दीन ते मतिलबु त यहूदी हो या नसारो हो या मुस्लमान हो वहुव मोहसिनुनि सुठा कमु करण वारो अहसान करणु फलो अजरु इंद रब्बी हुनजो अजर रब वटि आहे जेकी ॻाल्हि मञे थो आख़िरत खे मञे थो अलाह खे हिकिड़ो करे मञे थो हुन में 3, 4, 5, 7 अलाह कोन थो करे ऐं अलाह खे मञे थो आख़िरत खे मञे थो त पोइ भले केर बि हुजे पोइ बहरहाल सूरत आल इमरान में आहे वमियत ग़ैर इस्लाम दीन आहे इस्लाम इहो ई आहे जेको इब्राहिम जो दीन हो इसाक जो दीन हो याकूब जो दीन हो मूसा जो दीन हो ईसा जो दीन इस्लाम आहे हिन करे इहो सॼो इस्लाम आहे हिन खां सवाइ ॿियो को दीन ॻोल्हींदो पर हाणे इहे जेकॾहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नथा मञनि त पोइ इहे चुटा पोइ हुन मंझि न आहे छो जो हुनखे मञिणो आहे सूरत आल इमरान में आहे त मीसाक वरितो वियो सभिनी नबियनि खां त जॾहिं नबी पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो तव्हां मञींदो ॿिया नबी ईंदा त हुनखे मञींदो त पोइ इहा ॻाल्हि आहे भला मन अस्लम वजहू लिल्लाह वहुव मुहसिनुन फलहू अजरुहू इंद रब्बिही वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून वक़ालतिल यहूद लैसतिन नसारा अला शैइन नसारा चवंदा कुझु यहूदी चवंदा त नसारा कंहिं बि शइ ते कोन आहिनि यानी दे आर ऑन नथिंग दे हैव नो फाउंडेशन दीन जी वक़ालतिन नसारा लैसती यहूद अला शैइन वहम यतलून अल किताब ॿई धुरियूं पढ़नि था तौरात ऐं इंजील पढ़नि था यहूदी इंजील नथा पढ़नि पर नसारा तौरात ऐं इंजील ॿई पढ़नि था यहूदी रुॻो तौरात पढ़नि था वक़ालतिन नसारा लैसतिन यहूद अला शैइन वहुम यतलून अल किताब कज़ालिक क़ाल अल्लज़ीन ला यअलमून मिस्ल क़ौलिहिम फल्लाहु यहकुमु बैनहुम यौमल क़ियामत हिते बि इहो चई अलाह ताला पंहिंजो हुकुम ॾींदो क़यामत जे ॾींहुं फ़ैसिलो पाण ई कंदो त केरु हक़ ते आहे केरु ना हक़ ते आहे इहा ॻाल्हि वरी सूरत हज में कयईं त आउं पाण ई फ़ैसिलो कंदुसि तव्हांखे ॻणती जी ॻाल्हि आहे कोन को पंहिंजे दीन ते हुजो क़ाल अल्लज़ीन ला यअलमून मिस्ल क़ौलिहिम फल्लाहु यहकुमु बैनहुम यौमल क़ियामति फ़ीमा कानू फ़ीहि यख़्तलिफ़ून वमन अज़लम मिम्मन मनअ मसाजिद अल्लाह अन युज़्कर फ़ीहा इस्मुहु वसआ फ़ी ख़राबिहा उलाइक मा कान लहुम अन यदख़ुलूहा इल्ला ख़ाइफ़ीन लहुम फ़ी दुनिया ख़िज़युन उन्हनि खे ख़ुआरी बदनामी लहुम फ़ी दुनिया ख़िज़युन वलहुम फ़िल आख़िरति अज़ाबुन अज़ीम वलिल्लाहिल मशरिक़ु वल मग़रिब हाणे हिते जो लफ़्ज़ अची वियो
अॻिते जेको क़िबले बदिलनि जी ॻाल्हि ईंदी वलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब। हाणे को बि ठीकु क़िबलो हिते पासे आहे इहो ख़बर कोन्हे, पर हिकिड़ो अंदाज़े सां पोइ हीउ आहे हींअर पाण वटि इहो जेको डिवाइस हिन में ॻोल्हे सघिजे थो त क़िबलो कहिड़े पासे आहे, पर हाणे एतिरो हुन में हीअं कोन्ह थींदो, हिते कोन्ह थींदो, क़िबला सीधा करो। वलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब फैनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह। पंहिंजो मुंहुं अलाह ॾांहुं करियो, अलाह जो मशरिक़ व मग़रिब सभु अलाह ॾांहुं आहे, अलाह जो आहे। इन अलाह वासिउन अलीम। हाणे इहा आयत आहे हिते पंहिंजो 115 आयत, अॻिते 100 कहिड़ी 41 42 आयत ईंदी जंहिंमें क़िबले जे बदिलण जी ॻाल्हि। वक़ालू इत्तख़ज़ल्लाहु वलदा, ईसाई था चवनि अलाह, या ॿिया माण्हू अलाह पुटु वरितो आहे या धीउ वरिती आहे छा। वक़ालू इत्तख़ज़ल्लाहु वलदन सुब्हानहू बल लहू मा फ़िस समावाति वल अर्द। जेकी आसमाननि में आहे, जेकी ज़मीन में आहे सो उन जो आहे, हुनखे कहिड़ो एहतियाज आहे, ज़रूरत आहे, पोड़ो थी वेंदो त ज़रूरत पुटु वरी कमु ईंदो हुनखे। बल्लहू मा फ़िस समावाति वल अर्द कुल्लहू क़ानितून। सभु शइ अलाह ताला ॾांहुं पंहिंजो अलाह ताला जी ताबेदार आहे, क़ानितून। बदीउ समावाति वल अर्द वइज़ा क़दा अमरन फ़इन्नमा यक़ूलु लहू कुन फयकून। वक़ाल الذين لا يعلمون لولا يكلمنا الله أو تأتينا آية كذلك قال الذين من قبلهم مثل قولهم تشابهت قلوبهم। क़ल्ब हिन जा काफ़िर न हिकु जहिड़ा आहिनि, परियां नस्ल या अहिड़ा नस्ल या जदीद ज़माने जा या क़दीम ज़माने जा, सभु काफ़िर जो अकुल, काफ़िर जा क़ल्ब साॻियो आहे। क़द बय्यनल आयाति लिक़ौमि यूक़िनून। इन्ना अरसलनाक, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्ना अरसलनाक बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा। 13 दफ़ा अल्लाह सुब्हानहू चए इन्ना अरसलनाक रहमतल लिल इन्ना मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन इन्ना अरसलनाक बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा वला तुसअलु अन अस्हाबिल जहीम। पोइ दोज़ख वारनि खां पुछण जी तव्हांखे ज़रूरत कोन्हे त असांजो दीन कहिड़ो आहे, छा आहे। वलन तरदा अनकल यहूद वलन नसारा। राज़ी न थींदा कॾहिं बि तव्हां वञा, तव्हांजे दीन वञा, न को यहूदी राज़ी थींदा जेसिताईं यहूदी आहिनि, न को नसारा राज़ी थींदा जेसिताईं नसारा आहिनि। दीन इस्लाम अख़लाक़ कयूं त पोइ ठीकु आहे। वलन तरदा अनकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम। जेसिताईं हुन दीन ते शामिलु न थी वञो, राज़ी थी हुन दीन अख़्तियार कंदव त पोइ राज़ी थींदा तव्हां। कुल इन हुदल्लाहि हुवल हुदा वइन इत्तबअत अहवाअहुम बअदल्लज़ी जाअक मिनल इल्म मा लक मिनल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। पोइ जेकॾहिं तव्हां हुननि जे ॻाल्हियुनि ते हली हुनजो दीन अख़्तियार कयो, हालांकि दीन तव्हांजो तव्हां वटि पहुची वियो आहे त पोइ उन खां पोइ तव्हांजो अलाह ताला वटि मदद करण वारो को कोन हूंदो। अलाह विझंदो तव्हांखे जहन्नम में पको पुख़्तो करे। वला मा लक मिनल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। الذين آتيناهم الكتاب يتلونه حق تلاوته أولئك يؤمنون به ومن يكفر به فأولئك هم الخاسرون يا بني إسرائيل۔ वरी टियों दफ़ो चोथों दफ़ो हुयो या बनी इस्राईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम अन्नी व अन्नी फ़द्दलतुकुम अलल आलमीन। सभिनी जाननि खां मथे फज़ीलत ॾींदुसि तव्हांखे। पोइ चवंदा आहिनि असांखां इहा फज़ीलत खसिजी न वई आहे, असां वटि उहा फज़ीलत आहे। असीं चए तव्हां खां खसिजी वई छो जो तव्हां हुन ते हलिया कोन्ह को, हुन ते रहिया कोन्ह को। हाणे हीउ दीन आयो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत आई आहे, मोहम्मद नबी आख़िर ज़मान नबी अची वियो आहे, उहो तव्हांखे मञिणो आहे।
या बनी इस्राईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व अन्नी फ़द्दलतुकुम अलल आलमीन वत्तक़ू यौमन ला तजज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैआ। उन ॾींहं खां ॾिजो जंहिं ॾींहुं को कंहिंखे कमु न ईंदो, को माण्हू हज़रत इब्राहिम कमु कोन ईंदो जे कुफ़र ते रहियो तव्हां त। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम, इसहाक़ अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम कमु न ईंदो तव्हांखे जेकॾहिं तव्हां कुफ़र ते रहियो पंहिंजे ते। वत्तक़ू यौमन ला तजज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैअन वला युक़बल मिन्हा अदलुन, का बराबरी को बदिलो वरितो न वेंदो। वला तनफ़उहा शफ़ाअतुन, न को शफ़ाअत इब्राहिम अलैहिस्सलाम जी, मूसा अलैहिस्सलाम जी, ईसा अलैहिस्सलाम जी, इसहाक़ अलैहिस्सलाम जी, याक़ूब अलैहिस्सलाम जी कमु ईंदी तव्हांखे। वला तनफ़उहा शफ़ाअतुन वला हुम युनसरून, न की अहिड़ा माण्हू वरी मदद कया वेंदा कंहिं ॿिए नमूने सां। हाणे अचे थो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र जेको, ऐं पोइ काबतुल्लाह जे ठहण जी ॻाल्हि हिते ईंदी, वरी काबतुल्लाह जे ठहण जी वरी ॿी ॻाल्हि सूरत इब्राहिम में ईंदी। ऐं हिते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ दुआ जेका हज़रत इब्राहिम घुरियो आहे त मुंहिंजी हिन इस्माईल जे औलाद वञा नबी पैदा कजांइ, उहा दुआ हिते हाणे अचे थी। वइज़ इब्तला इब्राहीम, असां इम्तिहान वरितोसीं, इब्तिला इम्तिहान वरितोसीं, परखियोसीं इब्राहिम अलैहिस्सलाम खे। वइज़ इब्तला इब्राहीम रब्बु बिकलिमातिन फ़अतम्महुन, घटि में घटि तौरात में बि 10 कलमा आहिनि, यानी कि 10 इम्तिहान आहिनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा। फलाणा 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 मुल्क छॾियईं, पीउ बाग छॾियईं, पंहिंजो दीन छॾियईं, पुराणो सभु छॾियईं, वतन छॾियईं, पंहिंजो ॿारनि खे हेॾां कयईं होॾां, मतिलबु त सभु ॻाल्हियूं सभु परखियईं, सभिनी ते राज़ी रहियो। अतम पूरा कयईं, फुल पास थियो, 100% मार्कूं खईं। क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा, जंहिं परखे पूरो थी ॻाल्हि, पोइ अलाह ताला फरमायो हज़रत इब्राहिम खे, मूं तोखे इमाम बनायो नेशन्स जो, सभिनी क़ौमुनि जो इमाम बनायो अथमि। पर उन ते वरी अलाह हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चए थो मुंहिंजे औलाद खे भला छा कंदे, चए औलाद में जेको ज़ालिम हूंदो तंहिंसां मुंहिंजो वाइदो न आहे। क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा क़ाल व मिन ज़ुर्रियती क़ाल ला यनालु अहदी ज़ालिमीन, ज़ालिमनि सां मुंहिंजो वाइदो न आहे, बाक़ी ज़ालिम न आहिनि, मोहसिन आहिनि, सुठा आहिनि, भरारा आहिनि, सालिह थींदो तुंहिंजो औलाद त उहो क़बूलु आहे, मूंखे उनखे इमाम बनाईंदुसि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते अची ख़तमु थी ॻाल्हि, हज़रत यहया हीउ जेको नबूअत जो सिलसिलो, सो हज़रत इसहाक़ नबी जे औलाद मां हज़रत ईसा ऐं हज़रत यहया ते ख़तमु थियो, इन करे जो ॿई ॼणा हसूरनि नबी मिन सालिह, हसूरनि यानी हुनखे औलाद, न को शादी कंदा न को औलाद थींदो, ॿई ॼणा न को शादी कयूं न को औलाद थियो, न को वरी पोइ पुठिते को नबी उन मज़ा पैदा थियो आहे, न को यहूदियुनि क्लेम कयो आहे त असांजो नबी थियो आहे, न को नसारनि कयो आहे त को असांजो नबी पैदा थियो आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्माईल अलैहिस्सलाम जे औलाद वञा, उहो आख़िर ज़मान मा कान मुहम्मदन अबा अहदिम मिन रिजालिकुम, वॾो नंढा ॿार त थिया पैदा, उहे नंढे हूंदे गुज़ारे विया, हाणे इहो सिलसिलो ख़तमु थियो बसि, नबूअत थियो ॿिन्ही सिलसिलनि खां, इस्माईल अलैहिस्सलाम जे तरफ़ां ऐं इसहाक़ अलैहिस्सलाम जे तरफ़ां, बनी इसराईल जे तरफ़ां, सभिनी तरफ़नि खां नबूअत जो सिलसिला बंदि थी हलिया। नबी आख़िर ज़मान मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मा कान मुहम्मदन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व ख़ातमन नबिय्यीन जी माना आहे। वइज़ इब्तला इब्राहीम रब्बु बिकलिमातिन फ़अतम्महुन्न क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा क़ाल व मिन ज़ुर्रियती क़ाल ला यनालु अहदी ज़ालिमीन वइज़ जअलनल बैत मसाबत लिन्नास, वरी वरी अचनि ईंदा पंहिंजो काबतुल्लाह वटि, व अमना इन बैत खे, बैतुल हराम, मस्जिद हराम, वत्तख़िज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला, ऐं इब्राहिम मक़ाम इब्राहिम खे मुसल्लो करे वठि, यानी निमाज़ हितां ई पढ़। वअदना इला इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ वअदना इला इब्राहीम व इस्माईल अन तहिर
बैती लिताइफीन, पाक कर मुंहिंजो घर मुंहिंजे तवाफ़ करण वारनि जे लाइ। तवाफ़ कजे थो, हाणे तवाफ़ खां मना न करणु खपे, ऐं पंहिंजो तवाफ़ करणु बि ज़रूरी आहे, हुकुम आहे अलाह ताला जो, ऐं निमाज़ उते पढ़णु ज़रूरी आहे, हुकुम आहे अलाह जो। अमन जी जॻह आहे, उते को कोविड बोविड जो बादशाह न आहे, अलाह ताला जी बादशाह आहे। وَإِذْنَا إِلَىٰ إِبْرَاهِيمَ وَإِسْمَاعِيلَ أَن طَهِّرَ بَيْتِيَ لِلطَّائِفِينَ وَالْعَاكِفِينَ وَرُكَعِ السُّجُودِ وَإِذْ قَالَ إِبْرَاهِيمُ رَبِّ اجْعَلْ هَٰذَا بَلَدًا آمِنًا اللهم صل على سيدنا محمد। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी त हिन बलद खे, हिन शहर खे अमन जी जॻह बनाए, फ़साद न थिए हिते। वरज़ुक़ लहू मिन असमराति, उनखे खाराए समरात मेवा। मन आमन अलाह, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वरी शर्त रखे थो, कंडीशन त आमन ईमान जी। अलाह ताला चए थो न ईमान जी शर्त न आहे, ऐं खाराईंदुसि सभिनी खे, ईमान हुजनि न हुजनि, काफ़र हुजनि, ऐं रहमान आहियां, खाधो सभिनी खे खाराईंदुसि, खाधे खां मना न कंदुसि। पर अलाह हज़रत इब्राहिम इहो कंडीशन रखे थो। वरज़ुक़ लहू मिन असमराति मन आमन मिनहुम बिल्लाहि वल यौमिल आख़िर क़ाल, यानी अलाह ताला चयो वमन कफ़र फउम्मतुहु क़लीलन, जिन कुफ़्र कयो उन्हनि जो बि मता फुरींदुसि कोन को, हुनखे मता ॾींदुसि पियो, रोज़ ॾींदुसि, हुनजो छिनंदुसि कोन। सुम अज़तरूं इला अज़ाबिन नार, पोइ पहुचाईंदुसि हुनखे जहन्नम जी बाहि में विझंदोसि आन, उहा ॻाल्हि अलॻि आहे, पर जहान में हिन दुनिया में हुनखे खाराईंदुसि पीआरींदुसि ख़ूब। बेसल मसीर, बुछड़ी जॻह आहे जहन्नम, रहण जी जॻह। इब्राहिम अल क़वाइद, अॻिते पोइ ते यानी ताख़ीर तक़दीम ॻाल्हि आहे हिते, अॻिते पोइ ते ॻाल्हि आहे। हाणे जॾहिं रखियऊं पिया अञा इहो जेको बुनियाद, उनजी ॻाल्हि थो करे। भई ज़रफ़ाओ इब्राहिम उल क़वाइद, भितियूं अॻु में हज़रत आदम अलैहिस्सलाम रखियूं हुयूं। हज़रत सूरत हज में आहे त असां निशान ॾेखारियो इब्राहिम अलैहिस्सलाम खे, हिते आहे काबो जेको नूह अलैहिस्सलाम जे तूफ़ान में गुम थी वियो आहे, उहो हिते खोट उन जूं भितियूं जेके पहाड़ूं जेके बुनियाद जेको रखियो, बुनियाद जेको रखियलु हो, फाउंडेशन्स उहे मौजूदु हुयूं, उन ते भितियूं ठाहियूं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल ॿिन्ही गॾिजी। इब्राहिम उल क़वाइद मिनल बैति व इस्माइल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना वजअलना मुस्लिमैनि लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतम मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अरिना, असांखे ॾेखार, यानी असांखे सम्झाए त कहिड़े नमूने सां मनासिकनि खे कीअं। पोइ वरी जेको कुफ़र जे हालति में जेको तवाफ़ कंदा हुआ, उगाड़ो होॾां बुत रखी छॾियाऊं फलाणा फलाणा, पोइ इहे पोइ घणे अरसे खां पोइ थिया, पर पहिरीं ॼण पाक हो, ऐं पहिरीं ॼण सॼी ॻाल्हि ईअं हुई जीअं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणे रखी। अॻु में हज़रत इब्राहिम इस्माइल जे औलाद में हज़ारनि सालनि ताईं ईअं हुयो, पोइ वरी को अरब पैदा थियो जो बुत खणी आयो, रखियाईं, वरी पोइ ॿिया पर मनासिक तब्दील करे छॾियऊं। पर हाणे मनासिक उहे आहिनि जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला ॿुधाया त इब्राहिम अलैहिस्सलाम जा मनासिक इहो आहे। वरिना मनासिकना व तुब अलैना, असांजी तौबा क़बूल कर, इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हाणे हिते चए थो रब्बना वबास फीहिम रसूलम मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। हिकिड़ो नबी मोकिल जेको उन्हनि खे आयतूं तुंहिंजूं पढ़ी ॿुधाए, ऐं किताब उन्हनि खे सेखारे, ऐं उनखे हिकमत सेखारे, ऐं पोइ पाक आख़िर में आहे पाक करे। पर ॿिनि टिनि हंधनि ते जेका ॻाल्हि आहे हिन ई सूरत मंझि, थोरो अॻिते ईंदो इहो ज़की पहिरियां ई थींदो, ऐं हिकमत ऐं किताब ऐं पोइ थींदा, ऐं पंहिंजो सूरत आल इमरान में ऐं सूरत जुमे में टिनी दफ़ा इहो ज़की हिम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सां इहा ज़की थींदो, पाक थींदो,
इंसानु जॾहिं कलमो पढ़ंदो पाक थींदो, आयतूं ॿुधंदो, हिकमत ऐं सुनत पोइ अख़्तियार थींदी, त पोइ टिनि जॻहियुनि ते हू आहे। पर हज़रत इब्राहिम हीअं घुरियो ऐं अलाह ताला हीअं कयो। रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत वयुज़क्कीहिम इन्नक अंतल अज़ीज़ुल हकीम वमन यरग़बु अन मिल्लति इब्राहीम इल्ला मन सफ़िह नफ़्सहू, जेको मुंहुं मोड़ींदो अलाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन खां, रुगो बेवकूफ़ी हूंदो, सफ़िह नफ़्सहू, पंहिंजी आमक हूंदो, भूख हूंदो, चट खाते जो। वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद दुनिया वइन्नहु फ़िल आख़िरति लमिनस सालिहीन। इब्राहिम अलैहिस्सलाम खे असां चूंडियो सॼे जहाननि ते। वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद दुनिया वइन्नहु फ़िल आख़िरति लमिनस सालिहीन। इब्राहिम अलैहिस्सलाम ईअं आहे। इज़ क़ाल लहू रब्बुहु अस्लिम, अलाह ताला जॾहिं चयुसि त सरेंडर कर, मूं ते इस्लाम हाणे तस्लीम कर। क़ाल अस्लमतु लिरब्बिल आलमीन, फौरन कंहिं हुजत खां सवाइ, कंहिं नमूने खां सवाइ हज़रत मूसा वरी पुछियो नालो छा अथई, जंहिंजो नालो वालो भले जेको बि हुजे, आउं बसि मञा थो, तस्लीम करियां थो। क़ाल अस्लमतु लिरब्बिल आलमीन ववस्सा बिहा इब्राहीम बनीअ व याक़ूब। इब्राहिम ऐं याक़ूब अलैहिस्सलाम सभिनी पंहिंजे औलाद खे वसियत कई कहिड़ी, या बनी इन्नल्लाह अस्तफ़ा लकुमुद्दीन, दीन इस्लाम जो इब्राहिम खां नूह खां, इब्राहिम पंहिंजो आदम अलैहिस्सलाम खां नूह खां, इब्राहिम खां मूसा इसहाक़, इहो तव्हांजे लाइ दीन अलाह ताला चूंडियो आहे, इन ते रहिजो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन उहो ई साॻियो आहे जेको इब्राहिम जो दीन आहे। या बनी इन्नल्लाह अस्तफ़ा लकुमुद्दीन फला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। पोइ ईअं न थिए जो इन दीन खे छॾे कंहिं ॿिए दीन ते वञी मरो, यानी मरण जी हालति तव्हांजी हिन दीन ते हुअणु घुरिजे। जो वक़्तु तव्हांजो साहु निड़ी मञा निकिरे ॿाहिरि, तेॾीमहिल हिन दीन ते हुजिजो जेको इब्राहिम जो दीन आहे, नूह जो दीन आहे, आदम जो दीन आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, मूसा अलैहिस्सलाम जो, ईसा अलैहिस्सलाम जो दीन आहे, इन ते हुजिजो। पर उहो दीन न जेको चवंदा ईसाईयत जे नाले सां बि पखिड़िजे या यहूदियत जे नाले सां बि पखिड़िजे, दीन उहो जेको इब्राहिम जो दीन, जेको मूसा जो, ईसा जो। इब्राहिम बनी व याक़ूब या बनी इन्नल्लाह अस्तफ़ा लकुमुद्दीन फला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। इहो ख़ुतबे में पढ़िबो आहे। अम कुंतुम शुहदाअ इज़ हदर याक़ूबल मौत। हाणे जेको जेनीसिस जो चैप्टर आहे, 50 आख़िरी चैप्टर जेनीसिस जो, उन में हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जी वफ़ात जी ॻाल्हि आहे ऐं उन सभिनी औलाद खे घुराए ॿारहंनी खे ऐं इहा ॻाल्हि उनखे चई, पर उते उहो लफ़्ज़ शरीयत जो या अलाह जो रसूल जो उहो कढी छॾियऊं ऐं पंहिंजियूं वरी ॿियूं ॻाल्हियूं हेॾां हीअं थींदो, हूअं थींदो, हूअं थींदो विझी छॾियऊं। पर पोइ उन जी ॻाल्हि हिते इहा अलाह ताला जी आहे। यूसुफ अलैहिस्सलाम सूरत यूसुफ में आख़िरी चैप्टर जेको आहे हज़रत इब्राहिम हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम वफ़ात जो उते कई ऐं पोइ मतिलबु त हज़रत यूसुफ बि वफ़ात उते कई, पोइ ॼण उते ख़तमु यूसुफ जे वफ़ात ते तौरात ख़तमु थो थिए, जो जेनीसिस जो बुक जेको आहे सो ख़तमु थो थिए हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे वफ़ात। अम कुंतुम शुहदाअ इज़ हदर याक़ूबल मौत इज़ क़ाल लिबनीहि मा तअबुदून मिन बअदी क़ालू नअबुदु इलाहक व इलाह आबाइक इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ इलाहन वाहिदन व नहनु लहू मुस्लिमून। बसि असां बि उहो था वञूं। तिल्क उम्मतुन क़द ख़लत, गुज़री वई आहे उम्मत, लहा मा कसबत, जेको हुननि कमायो उहो हुननि खे जन्नत दोज़ख जेको मिलणो हुओ सो हुननि खे मिली चुको, तंहिं विफिलो न हाणे वठा विढ़ो न त केरु सही हो केरु न ग़लति थो। लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम, जेको तईं कमाईंदो
सो तव्हांजे लाइ जेको हुननि कमायो सो हुननि जे लाइ, पर हुनजो सुठो मिसाल आहे सो तव्हां वठो, पर पोइ हुनजे जहिड़ो न करियो। वला तुसालून अम्मा कानू यअमलून, तव्हांखे हुननि जेकी कयो हुन जा पुछा कोन थींदी त हुननि हीअं छो कयो, हुननि हीअं छो कयो, छा कयो, तव्हां खां हुनजी पुछा कोन थींदी, तव्हां खां तव्हांजी पुछा थींदी। वकालू कूनू हूदन औ नसारा तहतदू, यहूदी ऐं नसारा चवंदा त असां वांगुरु यहूदी थियो या असां वांगुरु नसारा थियो त पोइ तव्हां हिदायत ते हूंदव। तव्हां छा चओ, कुल हे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ हिननि खे कुल बल मिलत इब्राहिम हनीफ़ा, इब्राहिम जी मिलत जेका आहे सही आहे। यहूदी विधी छॾींदो पोइ जी ॻाल्हि आहे, नसारा पोइ जी ॻाल्हि आहे। वमा कान मिनल मुशरिकीन, इब्राहिम मुशरिकनि मां कोन हो जीअं तव्हां थी विया आहियो। قولوا آمنا بالله وما أنزل إلينا وما أنزل إلى إبراهيم وإسماعيل وإسحاق ويعقوب والأسباط وما أوتي موسى وعيسى وما أوتي النبيون من ربهم لا نفرق بين أحد منهم ونحن له مسلمون। हाणे पहिरियों दफ़ो नबियनि जा नाला मतिलबु सूरत में जे त मसफ़ जे लिहाज़ खां पहिरियों दफ़ो हीअ अचनि था, पर अहिड़े क़िस्म जा नाला सूरत आल इमरान में ईंदा त नबियनि जा मीसाक ईअं कयोसीं उहे ही हुआ, सूरत निसा में ईंदा त अहिड़े नमूने सां वही कयोसीं, वरी सूरत अनआम में ईंदा त ही नबी हुआ जेके हुजत इब्राहिम खे सेखारीसूं, अहिड़ा 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 भलारा हुआ, त ही नबियनि जा नाला अहिड़े नमूने सां 25-26 नाला आहिनि जेके नबियनि जा अचनि था। ॿिया नबीन असबात माना औलाद, ऐं पंहिंजो नबीयून जेके प्रॉफिट्स जा किताब आहिनि ॿिया जेके तौरात खे छॾे अॻिते जेके आहिनि, ईसाया ऐं पंहिंजो हेज़कील ऐं ॿिया दानियाल जा किताब फलाणा फलाणा, उहे किताब उहे सभई नबी आहिनि। दानियाल पर असांखे जिन जा नाला क़ुर में अलाह ताला ॿुधाया आहिनि मञूं था, तौरात में जिन जा नाला असांखे ख़बर पए थी त असीं हुननि जो अदब कयूं था, हुनखे मञूं था त उहे नबी आहिनि। ऐं हुनजो हिकिड़ो ब्यूटिफुल पैसेज इहो आहे जंहिंमें नबीअनि जा नाला आहिनि जे बरकत जे लाइ भलारा आहिनि, नाला यादि रखणु घुरिजनि। इहो मिसाल फ़इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ, जेकॾहिं उन्हनि वांगुरु तव्हां ईमान आंदो त पोइ ताईं हिदायत वारा आहियो। वइन तवल्लौ, जेकॾहिं फिरी वियो हिन ॻाल्हि खां, फ़इन्नमा हुम फ़ी शिक़ाक़, त पोइ उहे शिक़ाक़ में आहिनि, उहे पंहिंजो मुखालिफ़त में आहिनि। फसयकफ़ीकहुमुल्लाह वहुव समीउल अलीम, पोइ तुंहिंजे लाइ ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह काफ़ी आहे। हाणे हीअ पैसेज आहे जेको हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अन्हु क़ुर शरीफ़ पढ़ियो पिए ऐं हुनजो शहीद कयऊं खेसि, ऐं हिन फसयकफ़ीकहुमुल्लाह ते रत जा फुड़ा लॻा पिया आहिनि। उहे पंहिंजो क़ुर शरीफ़ जो सफ़ जेको आहे सो मौजूदु आहे पंहिंजो तुर्की में। फसयकफ़ीकहुमुल्लाह वहुव समीउल अलीम, सिबग़तल्लाह, अलाह जो रंग आयो। वमन अहसनु मिनल्लाहि सिबग़तन वनहनु लहू आबिदून। हाणे सिबग़त रंग अलाह जो इहो आहे। सिबग़त छो जो हू बैप्टाइज़ जेको कनि था नसारा, उनजे जवाब में अचे हीअ ॻाल्हि आहे त असांखे बैप्टिज़म वग़ैरह बि को कल्ट को करणु या को प्रोसीजर को अख़्तियार करणु इस्लाम में दाख़िल थियण जे लाइ ज़रूरी न आहे। असां जेको अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयोसीं त असीं मुस्लमान थियासीं, बसि इहो काफ़ी आहे। को पाणीअ में टुॿी ॾियणु, की फलाणो रंग लॻाइणु, की ॿुथ खे गोल करणु, की मोल करणु, की चहिरो हूअं करणु, की हूअं करणु, कलाबाज़ियूं खाइण जी ज़रूरत कान्हे का असांखे। सिबग़त अलाह जो रंग इहो ई आहे। कुल तुहाज्जूनना फिल्लाह वो रब्बुना व रब्बुकुम, तव्हां हुजत करियो था, दलील बाज़ियूं करियो था, असां सां मुक़ाबिला करियो था, मनाज़रा करियो था अलाह जे सिलसिले में, अलाह जे मामले में। हालांकि उहो तव्हांजो बि रब आहे, असांजो बि रब आहे। वो रब्बुना व रब्बुकुम वलना आमालुना व लकुम आमालुकुम,
असांजा अमल असां सां, तव्हांजा अमल तव्हां सां, दुश्मनी त न रखो असां सां। वनानु लहू मुख़लिसून, ऐं असीं सचा बाना आहियूं, ख़ुलूस वारा, ख़ालिस बाना आहियूं अलाह ताला जा। अम तक़ूलून इन्न इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ व याक़ूब वल असबात कानू हूदन औ नसारा, छा ईअं था चओ त इहे जेके हुआसीं यहूदी हुआ, भई यहूदियत पोइ थी आहे, इब्राहिम ऐं इसहाक़ याक़ूब पहिरियां हुआ, यहूदियत पोइ थियो, याक़ूब जो हूद औलाद जेको हूद, हुन मथां तव्हां यहूदी थिया आहियो, नसारा पोइ थिया, पाल जॾहिं आयो ईसा अलैहिस्सलाम खां पोइ, त तव्हां कीअं था चओ त यहूदी ऐं नसारा जेको आहे सो सभई इहे यहूदी हुआ, इब्राहिम यहूदी हो, इब्राहिम बि नसारो हो, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। मूसा अलैहिस्सलाम नसारो हुयो, मूसा अलैहिस्सलाम फलाणो हो। क़ुल अंतुम आलम अम इल्लाह, हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ त छा तव्हीं ॼाणो था या अलाह ताला ॼाणे थो। अंतुम आलम अम इल्लाह वमन अज़लम मिमन कतम शहादतन इंदहू मिनल्लाह, हुन खां वधीक ज़ालिम केरु आहे जो शहादत लिकाए, अलाह ताला वटां आयल शहादत जेका आहे हुनखे लिकाए माण्हू, हुन खां वधीक ज़ालिम केरु आहे। वमन अज़लम मिमन कतम शहादतन इंदहू मिनल्लाह वमल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा तअमलून। तिल्क उम्मतुन क़द ख़लत, या उम्मत ही जेका गुज़री वई हुई, ॿियो त ॿीहर इहा ॻाल्हि अचे थी, लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम, उन्हनि जे लाइ संदन कम ईंदा ऐं तव्हांखे तव्हांजा कम ईंदा। वलकुम मा कसबतुम वला तुसअलून अम्मा कानू यअमलून, तव्हां खां पुछा कोन थींदी उन ॻाल्हि जी जेको हुननि कयो, ऐं तव्हां हुननि खां तव्हांजी कोन पुछा कई वेंदी, तव्हां खां तव्हांजी पुछा थींदी। भला तज़र वाज़रतन विज़र उख़रा, केरु कंहिंजा ॿार कोन खणंदो, त ई पंहिंजा ॿार खणंदो, हुननि पंहिंजा ॿार खयां, उहे खणी विया जेके मरी विया, जेके विया हलिया अलाह ॾे, उन चङायूं कयूं त हुननि खे चङा अमल जेके मिलंदो हुनजो जज़ा, ऐं जेकॾहिं सुठा भला न कयूं, ख़राबु कयूं त हुनखे उनजो बदिलो मिलंदो, त हू ॼाणनि तव्हां ई, ऐं तव्हां पंहिंजी पाण ॼाणो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।